सेक्रेटरी जी सिंध मुआज़ तरफ़ां रबर साईं सिंध साईं जी एम सैद जी 116 सालगिरह अहमद अब्बास रेस्टोरेंट सेक्रेटरी में मल्हाई वई ऐं सालगिरह जो केक मुआज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो काटियो। सालगिरह तक़रीब में जी सिंध मुआज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असां रहबर सिंध जो तसलसुल आहियूं, सिंध जी बका ख़ातिर किरदार अदा कंदा रहंदासीं। फ़िक्र सिंध साईं जी एम सैद अमन प्यार जो पैगाम ज़रिए सिंध जे बका जो दुरुस्त ॾिनो। उन मौक़े ते मरकज़ी अॻवान जावेद अमरानी चयो साईं जी एम सैद करारदाद पाकिस्तान उन लाइ पेश कई त हिन मुल्क में सभिनी सूबनि खे हिकु जहिड़ा हक़ मिलनि, हर सूबो ख़िदमत मुख़्तियार हुजे, पर हिन पाकिस्तान में असांखे पंहिंजे हक़नि जे हसलात लाइ रियाज़ ख़ान जतोई चयो त सिंध जे वसीलनि ते सिंध जो हक़ न आहे। साईं जी एम सैद पंहिंजे पुरमन जिदो जे ज़रिए हक़नि जे हसलात सॼी जमार क़ैद में गुज़राए छॾी। अॼु संदसि सालगिरह जे मौक़े ते ख़राज तहसीन पेश करियूं था। ज़िले निगवान सागिर मलाज जिसा भगवान माजिद भुट्टो पर सिंध जे क़ौम परस्त खे रोड ते जलसे करण जी इजाज़त न आहे, सॾ में गॾु थियण जी इजाज़त न आहे। तव्हां जुनूनियत, फ़िरक़ेवारियत ऐं फुरलुट जे धंधे खे आम था कयो। अॼु बि ग़लति पिया कयो, कल्ह बि ग़लति अथव। इहे बुनियाद ज़ुल्म जे बुनियादनि ते मुल्क बीहंदो आहे, दाइमी तरह ख़ौफ़ बरक़रार न रही सघंदो आहे। तंहिं करे असांजे मथां ख़ौफ़, असांजे मथां कारी रात ऐं असांजे मथां गुरबत ऐं ज़ुल्म ऐं असांजे घरनि में बुख ऐं बदहाली ऐं बीमारियूं